जी नाज़रीन, रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे हवाले सां ॾिनल सॾु जेको एकता जे हवाले सां मल्हायो पियो वञे, उन सॾ खे ठटे में जेका भरपूर जेका मोट मिली आहे, न रुॻो मोट मिली आहे, पर उन सां गॾोगॾु सभनि जी तइदाद में मुख़्तलिफ़ शहरनि खां मुख़्तलिफ़ जेको माण्हू ऐं मुख़्तलिफ़ वेस वॻा सिंध जा जेके ढके वेस पाए, अजरको ओढे टोपी पाए, पटका ॿधी अॼु जेको हिन पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि, को बि काज सम्झी ईद मल्हाए रहिया आहिनि। इन सिलसिले में अचो त हिन जेके बि हिते पहुता आहिनि, जेके बि हिते अची रहिया आहिनि मुख़्तलिफ़ रैलियुनि जे हवाले सां ऐं टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार जे हवाले सां जेका एकता रैली निकिती आहे, अचो इंसान मालूम करो इन वधीक वीचार कहिड़ा आहिनि। 10-12 साल अॻु में जॾहिं अली काज़ी साहब जन ऐलान कयो सिंधी कल्चर डे जे हवाले सां, त माण्हुनि खे अजीब पियो लॻो, पर अॼु जॾहिं असां उनखे पूरे जोर में ॾिसूं था त उन जा तमामु घणा सिंध खे सियासी, समाजी, क़ौमी हवाले सां, मुआशी हवाले सां फ़ाइदा पहुता आहिनि। माण्हू सब न सेणा पखी सब हंज कंहिं माण्हू मंझि अचे बुभार जी किथे कंहिंजी ॿेड़ी ॿुॾी वई त छाए किथे कंहिंजी ॿेड़ी ॿुॾी वई त छाए जे लोड़े त झिरकी उॾी वई त छाए सॼो ॻोठ दोलन तमामनि मां घूमे का गरमा का गूंगी गुॾी वई त छाए। अॼु सॼे सिंध में जेको आहे क़ौमी जो काज आहे, जेको एकता जो काज आहे, क़ौमी ॿधी जो काज आहे, क़ौमी ईद आहे असां सिंधियुनि जी। काज़ी साईं खे सिंध जे अॾे पुट खे सलाम थो पेश करियां, जंहिं असां सिंधियुनि खे सभिनी खे गॾु करे हिकिड़ी चेन में ॻंढे असांखे इहो दुनिया खे पैगाम ॾियारई त सिंधी सकाफ़त ऐं सिंधी माण्हू एकता जो ॾियारो मल्हाइण जो जेको ऐलान कयो, उनखे असीं सलाम था पेश करियूं। अॼु असां पंहिंजी मतिलबु सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं असां मतिलबु हिते शाइरियूं ॿुधाईंदा आहियूं ऐं असांजी सिंध मतिलबु असां सिंध जा वारिस आहियूं। अॼु जेका सॼी सिंध उथी आहे, आउं सम्झां थो त इहो जेको क्रेडिट वञे थो अली काज़ी ॾियां थो वञे। अली काज़ी हिन ॾियारे खे सॼी सिंधी क़ौम खे गॾु कयो आहे। आउं सम्झां थो त हीअ जेका अजरक ऐं टोपी जी जेका उजागर करणु, सिंधी माण्हू खे गॾु करणु ऐं ख़ासि तौर ते टाइम न्यूज़ जो हिकिड़ो वॾो रोल आहे। सिंध असांजी जिंद आहे ऐं कराची जेको आहे सो असां हुन जा मालिक आहियूं। समूरी सिंध जिते टोपी ऐं अजरक विझी करे पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो वचन करे पई, उते असां बि अॼु ठटे में टोपियूं, अजरकूं ऐं पटका ॿधी करे पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो इज़हार करे रहिया। जी नाज़रीन, रोज़ानी पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे ॾिनल सॾ ते अॼु ठटो झरकी पियो आहे। ठटो सकाफ़ती इंडस्ट्री रंगनि सां न रुॻो सकाफ़ती इंडस्ट्री रंगनि सां झरकी पियो आहे, पर उन सां गॾोगॾु सिंधी गीतनि, सिंधी क़ौमी गीतनि ते पुर जेको आहे नौजवाननि ऐं ख़ासि करे ॿारड़नि नौजवान शिरकत करे, झुमरियूं पाए, रक़्स करे सिंध जी सुञाणप जो पंहिंजो उञाण ॾिनो आहे। न रुॻो उञाण ॾिनो आहे, पर उन सां गॾोगॾु हितां जे नौजवाननि ऐं हितां जे ॿारड़नि पिणु जेको आहे सकाफ़ती ॾियारे में शिरकत करे पंहिंजो पाण जी शमूलियत खे बि बरक़रार रखंदे इहो अज़म कयो आहे, विरजायो आहे ऐं चयो आहे त हो सिंध जावा आहिनि, सिंध धरती जा मालिक आहिनि, धरती धणी आहिनि। हो सिंध जी कंहिं बि सौदेबाज़ीअ खे क़बूल न कंदा, कंहिं बि सिंध दुश्मन मनसूबे क़बूल न कंदा। ऐं सिंध धणियुनि जो, धरती धणियुनि जो इहो बि वचन आहे त हो हर साल जीअं मोहतरम अली काज़ी जे ॾिनल पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जे सॾ खे न रुॻो मोट ॾींदा, पर हू पंहिंजे क़ौमी जज़्बे, जोशी जज़्बे सां इहो ॾियारो मल्हाए इहो साबित कंदा त सिंध धरती जा वारस असुल सिंधी आहिनि ऐं सिंधी रहंदा। कैमरामैन AB शोरो सां गॾु इस्माइल मेमन, टाइम न्यूज़ ठटो।